तारुफ जो मोहताज कोने अजियो साईं सोरा फकीर हर बोलता नारे रंग अजियो मेलो मचियो हीर मेलो मेलो मचियो साईं सोरा फकीर अजियो अॻियां साईं रसरस ऐं पुठियां साईं सोरा फकीर भरपूर तारियूं घड़ियूं ख़त्म थी वयूं सोरा फकीर अवं जे साम्हूं आहे सोरा फकीर कंहिं मोहताज कोन्हे मूं पहिरीं वक़्तु हिन खां अॻु में बि नए ॻोठ में साईं मखदूम सैयद मुसाणी जी दरगाह ते प्रोग्राम हुयो ऐं साईं सोरा फकीर ॿुधायो हिकिड़े पासे मां वेठो हुउसि ॿिए पासे हिन फकीर खे विहारियोसीं उन कल्चर प्रोग्राम में जेके फौजी आया ऑफिसर उहे ॾाढो ख़ुशि दिलीअ सां हिन फ़क़ीर सां हथ मिलाए हुनखे अलॻि फ़क़ीर सम्झनि खे ॾाढियूं दुआऊं कयूं माशाअल्लाह आपकी सिहत तो बड़ी ठीक ठाक है अगर पानी कोन्हे को सारे शहर का करबला कान्हे का शादी जे मौके ते पानी कोन्हे पानी ॾाढी खोट आहे महिरबानी करे जेके साईं जा कम वारा आहियो दोस्त आहियो पाणी जी अरेंजमेंट कयो पाणी बंदोबस्तु कयो हाणे सियारो गुज़री आहे पाणी ज़रूरत पवंदी पाणी कोन्हे को पाणी जो फौरन बंदोबस्तु कयो साईं अशरफ शाह जमड़ा चांहि जो थर्मास मोकिलियो फ़क़ीरनि जे लाइ तव्हां न वेंदो न चांहि तव्हां न वेंदी न चांहि जो बंदोबस्तु कयो साईं अशरफ जा महिमान घणा पहिरियों साईं सूफ़ी वारा वेठा फिकी हुजे पुराना होल्डर कौन है सही है यार माइक क्रिया तो उस माइक को पूरी थी आई हिंदुस्तान नले में इंसान बोर थी वेंदो अंदर अचनि त अंदर विछाऊं त जाम आहे सईदनि जो कॾो
तकदीर बदल जाती है। तेरे आए मुश्किल मरना में अली लिखी हुई लोहे महफूज में तहरीर बदल जाती या अली नसैरी जो तुझे खुदा कहते वो सोने की देखे मुसाफ बजा कहते हैं। फर्क इतना ही रहा कि हद से बढ़े वो आगे और हम भी तुझे दस्त खुदा कहते हैं। जजे घर पे आया हूँ सारी महफिल मुझे इब्तदा उन्हें नाम सही के लिए आले मोहम्मद नाराए हैदरी जमाना जानता अली की जान जमाना जानता
Thank you.